वज़ीर आला जेको अचे तो हलो कराची मां नौकरी ॾींदुसि ऐं तव्हांखे प्लाट ॾींदुसि हुन चयो कोन खपनि मैं सिर थो वञे हिकिड़ा लाशा अचनि पिया वञनि पिया ॿिए हिकिड़े छोकिरे सुठो जवाबु ॾिनुसि दादा भला हाणे मोचड़ा ॾिसी को मुल्क छॾिबो छा मां त चवां त मौत ॾिसी को मुल्क छॾिबो छा मौत ॾिसी मुल्क न आहे छॾिणो मूं हिन पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे मुल्क में अहिड़ा माण्हू ठाहिनि जेके बारानी बंजर ज़मीन जेका चौथे साल फसल ॾिए थी उन ॿनीअ जे वेसे ते विढ़नि त 20 मुर्ख मारियो विझनि भेणा सॼी सिंध वेंदी हली अचे रहियो था थी नथो सघे हाणे जंहिं नगरीअ में वेठा आहियूं असीं अचो थोरो इन ॻाल्हि ते सोचूं हिते कलंदर लाल शहबाज़ आहे हेॾे ॾखण शाह सदर साईं वेठो आहे कलंदर लाल शहबाज़ मरवंद मां आयो मरवंदी सरजे थो पर मशहूर कीअं आहे सेवाणी शहबाज़ कलंदर जॾहिं सेवण खे सिंध खे पंहिंजो कई तॾहिं कलंदर थियो कलंदर पाण खे मुहाजिर कोन सॼियो कलंदर ॿाहिरि आयो हो चई सिंध मुंहिंजी आहे सिंध कलंदर करे छॾियो शाह सदर लिखियारी ओ ॿार जो माण्हू हो ही बंदो ॿार जो माण्हू आहे जो चीफ मिनिस्टर वेठो आहे बाबा जे हिन खे ज़मीन खे पंहिंजो कंदो त तव्हीं कलंदर थी सघो था वली थी सघो था चीफ मिनिस्टर थी सघो था प्राइम मिनिस्टर थी सघो था भला जे ज़मीन खे पंहिंजो न कंदो अञा ज़मीन खे धारियो सम्झंदो पोइ मूंखे ख़बर कान थी भई तव्हांजो हशर छा थियो उहा तारीख़ पाण ई फ़ैसिलो कंदी असां हिन सिंध जा माण्हू शाह जी ज़मीन सचल केरु हो फारूकी खान हज़रत उमर फारूक जो औलाद मां हो सचल शर्मस कॾहिं कोन चई मां मुहाजिर आहियां कॾहिं कोन चई मां अरब आहियां सिंधी ॻायईं पंजाबी ॻायईं सराइकी ॻायईं उर्दू ॻायईं फारसी ॻायईं सभु ज़ुबान में ॻाई असां लाइ कंहिं ॿोली का नफ़रत कान्हे का असां जेको माण्हू आयो असांजो पंहिंजो थी वियो आहे हीअ अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हींअर जेको माहौल हले पियो जेको पैदा कयो वियो आहे ही मूं तव्हांजो मजमो ॾिसी चाहियो त मां तव्हां सां दिलि जी ॻाल्हि कयां ही सियासत न आहे सियासत असां घणी कई आहे वोट वठण तरीक़ा बि असांखे ईंदा आहिनि बख़्शाए माण्हुनि खे वेंदा आहियूं परचाए माण्हुनि खे वेंदा आहियूं पर हिन जा ॻाल्हि हली रही आहे सियासत जी ॻाल्हि कान्हे का इहा ज़मीन जी ॻाल्हि आहे वतन जी ॻाल्हि आहे हैफ़ तनी कयो वतन जन वसारियो इहो जो जंहिं माण्हू कलाम ॻायो हो सो बि असुर सिंध जो माण्हू कोन हो जेको टंडे आदम जी वेठो पोइ हेॾो वॾो ॻाइणो थियो मंज़ूर अली ख़ान सो बि असुर सिंध जो कोन हो त मां तव्हांखे ॿुधायां तव्हां ते फर्ज़ आहे थो थिए त जेके ॿार आया आहिनि हिननि खे पख विझो परचायो पंहिंजो कयो हिननि खे पंहिंजो थी वञणो पवंदो इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे अॼु न सुभाणे इहा ॻाल्हि थियणी आहे सिंध खे अलाह जी महिरबानी सां अलाह जे हुक्म सां को ख़तरो कोन्हे हीअ क़ाइम ऐं दाइम आहे तारीख़ दान ऐं जागृत दान चवनि था त जेको सिंध जी ज़मीन टुकड़ो आहे दुनिया में पुराणी ज़मीनुनि मां हिकिड़ी आहे सदियूं गुज़री वयूं असीं उते जो उते बीठा आहियूं असांखे अलाह जे हुक्म सां को नथो मिटाए सघे